सभिनी खे अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी खे सभ खां पहिरें मां इहो ज़रूर चवां त वक़्त जो इंतज़ार हुयो, उन वक़्त जे इंतज़ार लाइ असां बि इंतज़ार कयोसीं, तव्हां दोस्तनि खे बि इंतज़ार करायोसीं ऐं हाणे उहो वक़्तु करीब अची वियो आहे त इंशाअल्लाह 60 खां 70 ॾींहनि जे अंदर अंदर काफ़ी अहम तब्दीलियूं अची वेंदियूं ऐं उहे दोस्त जेके मायूस थी घर वेही रहिया आहिनि उन्हनि खे बि घरों ॿाहिरि कढो, दर दर वञो, घर घर वञो, सॼी सिंध में घुमो, मां ॿेली कयो पाण सां पंहिंजे मिटनि माइटनि खे त जीअं पंथल मुस्लिम लीग जी वधि में वधि अक्सरियत हुजे, इलेक्शन थिए न थिए अक्सरियत तव्हांजी ज़रूर थिए, इहो मुंहिंजो इशारो सम्झो। ऐं इंशाअल्लाह गरोड़ी शरीफ़ जी पेशन गोई बि आहे, मुझो गुज़ारिश ॿुधो, बेवक्ती नारा जेके हूंदा आहिनि न उनमें बि आख़िरी थी पवंदी आहे, तो बेवक्ती नारा न हणो, का कम जी ॻाल्हि ते त नारा हणो त मां बि कढूं। तो मां इहो गुज़ारिश कयां त गरोड़ी शरीफ़ जी पेशन गोई में बि इहो आहे त रोज़दड़ी जी जमायत खे इक़्तिदार मिलंदो, इंशाअल्लाह मिलंदो। इहो अॼु हिते वाइदो करे तो तव्हां निकिरंदव त सिधो घर न वञंदव, सिधो दोस्तनि ॾे वेंदव ऐं उन्हनि खे मां ॿेली करे ॿाहिरि कढंदव ऐं ॿियनि दोस्तनि जे घरनि ताईं वेंदव। मोहरम शरीफ़ गुज़रंदो त ॿियो कन्वेंशन असां कंदासीं, उन में बि तव्हांखे तकलीफ़ ॾींदासीं, दोस्तनि खे तकलीफ़ ॾींदासीं ऐं इंशाअल्लाह टियों कन्वेंशन थींदो त शरई हिसाब सां 3 खां पोइ कुझु न बचंदो हिते खां वठी। छड़ो तव्हां हूंदो इंशाअल्लाह, ॿियो कुझु न हूंदो। हाणे मां ख़ासि 2 शयूं तव्हांखे ॿुधाईंदो वञा त तव्हांजी ॾुखे वक़्त में तोड़े जंग हुजे, तोड़े सैलाब हुजे, तोड़े ज़लज़लो हुजे या कंहिं क़िस्म जी ज़रूरत जी का अफ़रा तफ़री हुजे, दहशतगर्दी हुजे त तव्हांखे इहे फ़ौजी जवान साम्हूं कमु ईंदा आहिनि ऐं उन्हनि खे सॾिणो पवंदो आहे त तव्हांजे हिन मुल्क जी दिफ़ा लाइ जेके ख़तरात आहिनि उन्हनि खे मुंहुं ॾियो। उन ख़तरात जे साम्हूं तव्हां फ़ौज खे ॾींदा पर उन फ़ौज खे तव्हां ओवर टाइम बि न ॾींदा ऐं को 30 ॾींहं न ॾींदा पर उन्हनि हलफ़ कयल आहे त उहे मुल्क जी बका सलामती जी तहफ़ुज़ कंदा ऐं दिफ़ा कंदा। तो इहो उन्हनि जे मथां जॾहिं तव्हां रखो था ॿार त मुल्क खे मुश्किल वक़्त में फ़ौज अची संभाले त मां सम्झां थो उहो मुश्किल वक़्तु अची वियो आहे ऐं इन माहौल में अवाम ज़हनी तौर ते तयारु हुजे त जेको फ़ौजी अची संभालींदो त पोइ ॿोहारो तमामु वॾो हूंदो।
छो त माशी दहशतगर्द जेके आहिनि उन्हनि जो अंग ख़रीदी लिस्टूं सभु तयार आहिनि। एयरपोर्ट खां वापसि निकिरण वारो गस जेको आहे उन ते कंडा उन्हनि लाइ रखी छॾिया आहिनि त पता ईअं पेरनि ते निकिरी वञनि। बाक़ी हेलीकॉप्टर में वञनि त पोइ ख़ैर, बाक़ी पेरनि ते एयरपोर्ट में न निकिरण ॾींदासीं। ॿियो सीपेट तव्हां ॾिसो, तव्हांजे मुल्क जे अंदरि हिकिड़ो इनकलाब अचे थो पियो, जंहिंजे करे अमेरिका जी हिकिड़ी पॉलिसी नए सदर साहब धमकी ॾिनी त उहा धमकी तव्हां इहो ज़हन में रखो, सीपेट जे वजूद खां उन्हनि खे भउ आहे। इजारादारी ऐं जेके क़ाबिज़ हुया उन्हनि जा थिंक टैंक्स आहिनि उहे पाण परेशान आहिनि। पर हाणे उहो वक़्तु अची वियो आहे त असांखे पंहिंजी आज़ाद पॉलिसी ठाहिणी पवंदी। असांखे आज़ादी मिले 70 साल थिया आहिनि ऐं असांखे हिकु क़ौम थियणो पवंदो। असांखे हिकु क़ौम थियणो पवंदो पंहिंजे पाण खे महसूसु करण लाइ त असां हिकु क़ौम आहियूं, फिरकनि में विञायल न आहियूं, सुबुह जमात में असां विञायल न आहियूं, असां पाकिस्तानी आहियूं। जंहिं ॾींहुं उहो असां वाज़े करे छॾियोसीं त कंहिंजी बि मज़ा न थींदी, कहिड़े क़िस्म सां का धमकी अचे या मोबाइल अची असांखे वॾी सां ॾिसे ऐं असांखे कंधे हेठि करण लाइ ज़ोर ज़बरदस्ती करे। त इंशाअल्लाह इहो ज़हन में रखिजो, हाणे वक़्तु अची वियो आहे त असांखे 70 साल खां पोइ क़ौम थी मौत जे पोइ बीहणो पवंदो शीशे तरह दीवार वारो ऐं इंशाअल्लाह उहो वक़्तु अनक़रीब अचण वारो आहे त इहो मुल्क तरक़ी कंदो, ख़ुशहाली ईंदी। जेके बि तव्हांजा दोस्त मिट आहिनि इहो महसूसु कनि था त बाबा जे मुल्क मां ॿाहिरि निकिरी वञो, हाणे हिते कुझु न बचियो आहे। महिरबानी अचण वारो वक़्तु आहे पाकिस्तान जो। तव्हां वटि मिनरल रिसोर्सिस आहिनि, गैस आहे, तेल आहे, दरिया आहे। तव्हां वटि पंहिंजो स्विट्ज़रलैंड खां वधीक सोणी जायूं आहिनि। मूंखे पहाड़ में जबल में हिते पाकिस्तान में हर ख़ूबसूरती आहे, हर मौसम आहे। मां त चवां इंशाअल्लाह 20 अरिड़हं में तव्हांखे पाकिस्तान खां वधीक बहितर मुल्क दुनिया में न हूंदो इंशाअल्लाह। छो त मतिलबु जेके आज़माइल आहिनि, मतिलबु जेके आज़माइल हुकुमरान आहिनि उहे तव्हां ॾिसंदो वठी ईंदा वेठो साफ़ सुथरा उहे ईंदा जिन वटि घटि में घटि 15 खां 20 साल तव्हांजी ख़िदमत जे अंदरि उहे हूंदी। अलाह ताला जे हथ में उमिरि आहे पर उहे उमिरि जे हिसे में हूंदा जेके 15 खां 20 साल तव्हांजी ख़िदमत कंदा ऐं तव्हांजा जाइज़ बुनियादी हक़ तव्हांजे करे बि पुॼाईंदा, नाइंसाफ़ी ख़तमु कंदा ऐं हुकुमरानी हूंदी अलाह जी, पर हिते इंसाफ़ ऐं अदल जी हुकुमरानी हूंदी। असां सभिनी खे तकलीफ़ थी आहे, असांजे नौजवान जेके पढ़ी लिखियल आहिनि असांखे तकलीफ़ थी आहे त कुझु ॾींहं पाणी असां नथा पुॼाए सघूं, छो त हर जाइ ते पैसे ते जो कमु थिए। हाणे इहो ज़हन में रखो ऐं इहो तमामु अहम आहे। और इन जुमले के तव्हां ज़हन में रखंदव त तव्हां पाण कंदव बाक़ी फ़र्क़ु निकितो आहे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो लीडर हुयो फारूक भुट्टो साहब। पाकिस्तान जी 4 टीपी जो लीडर आहे हाकिमन जो पुटु। तो फ़र्क़ु ॾिसो किथे आसमान किथे ज़मीन। हाणे इहा बात खोले घर में पंहिंजी फिर पीपुल्स पार्टी वग़ैरह मैं जिंदा हूँ और सारा कौन बस जिंदा खोले ये आखिरी जेको आहे इंशाअल्लाह है नवंबर ताईं कहिड़ो ॿार मिलियो हिननि जा पोयां बि फतंदा पाण
असांजो मुस्तक़बिल तमामु सुठो ऐं तव्हांजो असांजो गॾियल मंज़ूर जेको आहे उहो ई आहे जेको हक़ आहे इंसाफ़ आहे अदल आहे उहो ऐं जाइज़ होना चाहिए उहो कॾहिं बि गुज़ारिश न थिए गरीब जे माण्हू खे तेरे वारे खे वारे उन्हनि सां तव्हां सभिनी दोस्तनि खे ॿीहर मुबारकबाद ॾियां थो कन्वेंशन में आयो ऐं हिन कन्वेंशन खां पोइ जेतिरा बि ईंदा ॿिया कन्वेंशन पर ईंदा पाकिस्तान जिंदाबाद।